टाउन कमेटी बुलरी शाह करीम जी सफ़ाई अमले क्लार्क स्टाफ पारां हज़ूर बख्श जमारी रिज़वान जट उमरान मसीह परवेज़ मसीह ऐं ॿियनि जी अॻवानी में अॼु ॿिए ॾींहुं बि कमु छॾे टाउन कमेटी बुलरी शाह करीम जे मेन गेट अॻियां नारेबाज़ी करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई। जॾहिं त मुज़ाहिरीन मीडिया खे ॿुधायो त 4 सालनि खां वठी असांजूं इंक्रीमेंटियूं नाहे लॻायूं वयूं ऐं 2 महीननि खां पघारूं अञा ताईं नाहे मिलियूं। हाणे असां फ़ाक़ा कशी कटण ते मजबूर थी विया आहियूं ऐं मुलाज़िमनि जूं पघारुनि मां नाइजाइज़ कटौती करे रहिया आहिनि। अॼु बि बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे छॾी आहे। वधीक हिननि चयो त हाणे असां फ़ाक़ा कशी कटण ते मजबूर थी रोडनि ते निकिता आहियूं। चयो त असां नाइजाइज़ बर्दाश्त करे मजबूर थी बुख हड़ताल ते वेठा आहियूं। हिननि वज़ीर आला सिंध अला अख्तियारियुनि खां अपील कई आहे त असांजा जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि। ॿी सूरत में 2 तारीख़ ते एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट दिलनवाज़ शाह।